एक इला नौजवान मिलन था पिया दिल खे रात ये सिद्धी जो फिक्र रात ये फिल्म जो फिक्र रात ये पत्ते जो फिक्र रात ये हुक्के जो फिक्र रात ये दुनिया जी ऐश अशरत जो फिक्र अल्लाह ताला जी नेमत जो कदर न रहो अल्लाह जी नेमत जो शुक्र न रहो भई मरंदासी ये सब मिलके तो के धिका पे खाए जो अकेलो वाहिदुल कहार जी कोरत में हलंदासी ओते कहिड़ो जवाब अल्लाह जी ज़ात बरकत दे प्यार में मानन के सभई फिक्र होंदो आ सोच होंदी आ रुगी दुनिया जी लाना पर आखिरत की भी सोच होंदी आ आखिरत जो फिक्र होंदो आ मुझे महबूबन करीम ने फरमाया तो मां मूसा नबी जी मज़ार कान का जीरो जिंदा ये मूसा नबी जिंदा त साजो सुहो नबी भी जिंदा नंबर 2 त मूसा नबी बीठो आ पंहिंजे मज़ार में ऐं नमाज़ पे पढ़ी ॿी ॻाल्हि कहिड़ी साबित थी त नबीअ खे निमाज़ सां प्यार आहे नमाज़ सां ऐं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जे वलियनि में सालिहनि कामिलनि में बि निमाज़ जी मोहबत हुई सोने मोहम्मद आका फरमायो जुलत कुर्रत ऐनी फी सलात मुंहिंजे अखि जो ठार निमाज़ नबी साईं अखि जो ठार निमाज़ असहाब जो प्यार निमाज़ अहल बैत जो वक़ार निमाज़ हर दीनदार जो फिक्र निमाज़ ऐं हाणे बेनिमाज़ी मां अर्ज़ु कंदो आहियां दोस्तनि खे त बेनिमाज़ीअ खे क़यामत जे ॾिहाड़े शैतान बि ॻाल्हियुनि में मारे ॾींदो चवंदो मुंहिंजा मौला मूं कयो हो आदम जे सजदे खां इनकार त मूंखे लानती करे कढी छॾी ही बेनिमाज़ी त तो ख़ुदा खे सजदो कोन कंदो छा जवाब ॾींदे अदा त मूं छा कयो छो न कयो कीअं कयो हुन आदम साईं खे सजदो न कयो आदम ख़ुदा जी मख़लूक आहे ख़ुदा कोन्हे को ख़ुदा जो बंदो आहे जेकॾहिं बंदे खे सजदे न करण वारो लानती बणिजी वियो आहे त जेको ख़ुदि ख़ुदा खे सजदो नथो करे ॿुधा उनजी सज़ा ॿुधा मिठा भाउ इन जे करे निमाज़ ॾे तवजो हुजे निमाज़ ॾे शौक़ हुजे निमाज़ ॾे रग़बत हुजे निमाज़ ॾे असां मोहबत हुजे सोए नबी फरमायो जॾहिं को माण्हू निमाज़ जो इरादो करे घर खां निकिरंदो आहे मस्जिद हलंदो आहे रस्ते ते मलाक बीठा हूंदा आहिनि सभे चवंदा आहिनि अकरमू दैफ अल्लाह इफ़्सहूल दैफ अल्लाह ख़ुदा जो मेहमान पियो अचे कुशादी थी नथी जाइ ॾियो त ही वेही अल्लाह जी निमाज़ हिकु अल्लाह जे बाने तर्जुमो कयो आहे देता है फिरिश्ता यूं दरवाज़े पे मुनादी हट जाओ के फिरदौस में जाता है निमाज़ी वरी तो निमाज़ी जन्नत ॾे वञी रहियो आहे रहमत ॾे वञी रहियो आहे मग़फ़िरत ॾे वञी रहियो आहे ख़ुदा जे बेहिश्त ॾे वञी रहियो आहे मुंहिंजा सजण हबीबन कयो मूसा नबी जहिड़ो आहे बीठो आहे हाणे ॿी ही बोतल जो एॾी ख़बर कुशादी हूंदी न बा तंहिं मां इहो बि साबित थिए थी ॻाल्हि त अल्लाह जे प्यारे जी अहिड़ी ख़बर कुशादी आहे वसी आहे जंहिंमें बीठो आहे जंहिंमें अल्लाह जी ज़ात बरकात जी इबादत करे रहियो आहे सजदा करे रहियो आहे अल्लाह ताला खे यादि करे रहियो आहे हाणे ही त मूसा नबी जो वाक़ियो आहे पर मिशकातुल मसाबीह बाबुल करामात में हिकु रिवायत आहे हज़रत नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकात जे प्यारे शहर मदीने मुनव्वरह में अल्लाह से असां तव्हांखे उनजी ज़ियारत नसीब फरमाए ॾिसो थोरो सोचो मके पाक जो लक़ब आहे मक्को मुकर्रम जिद्दे शरीफ जिद्दो मुक़द्दस जिद्दो शरीफ पर मदीने लक़ब छा मदीनो मुनव्वर मदीना मुनव्वर हदीस पाक में सहाबी फरमाते जॾहिं साईं मदीने में आया अदास मिनहा कुल शै सॼो मदीनो रोशन थी वियो सॼो मदीनो नूर थी वियो सॼो मदीनो चमकी वियो सरकार जी ज़ात बरकात जे सदके उनखे मुनव्वर जो लक़ब मिलियो आहे नूर वारो मदीनो महबूब नूर मिलियो त सॼो शहर ई नूर सॼण साईं हबीबन करीम जी ज़ात बरकात जे इन पाक शहर में यज़ीद जे दौर में छा थियो 3 ॾींहं हरम में बांग कान आई हाणे अब 3 ॾींहं साईं जे सहाबनि जो शागिर्द आहे जंहिंखे ताबई सही न आहिनि हज़रत सईद बिन मुसय्यब रज़ी अल्लाह ताला अन्हु रावी आहे फरमाए थो मां हिकिड़ी कुंड में लिकी वेठो आहियां हाणे मूंखे कीअं ख़बर पई त निमाज़ पढ़ां कीअं पतो पए त निमाज़ पढ़ां न सिज लहण जी ख़बर आहे न उभरण जी ख़बर आहे न ज़ुहर जी ख़बर आहे न असर जी ख़बर आहे न फजर जी ख़बर आहे न इशा जी ख़बर आहे वाच घड़ी कान जो टाइम हिसाब घणो टाइम थियो आहे फरमाए थो 3 ॾिहाड़ा मां अंदरि कुंड में लिको पियो आहियां पर 3 ॾिहाड़ा अंदरां महबूब जे मज़ार मां बांग ॿुधी निमाज़ पढ़ंदो सरकार जे दरबार मां बांग ईंदी हुई उहा बांग ॿुधी निमाज़ पढ़ंदो हो अदा बांग तॾहिं बि ॿिया ॼण जमायत थींदी आहे ॾाढा बांग तॾहिं बि ॿिया ॼण माना इमाम बि हुई जमायती बि हुई आहे इमाम सुहिणो नबी आहे जमायती सिद्दीक़ अकबर फारूक आज़म अल्लाह ताला जे प्यारनि जो केॾो शान आहे केॾो मक़ाम आहे केॾो अल्लाह जे निमाज़ सां प्यार हाणे घणो करे असांजे नौजवाननि में निमाज़ घटि उन्हनि खे निमाज़ ॾे शौक़ु ॾियारियो निमाज़ ॾे तवजो ॾियारियो निमाज़ जी रग़बत ॾियारियो ऐं ॿियो घरनि में औरतुनि खे अमरा भेण घरवारी आहे न्याणी आहे मिट माइट आहे उन्हनि सभिनी खे तवजो ॾियारियो तो अल्लाह जी निमाज़ पढ़नि क़ुर पाक सां शौक़ु रखनि सोरे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जो चर्चो हुजे दीन जी ॻाल्हि हिते बेकार ॿुधायो बचड़नि खे औलाद खे थी सघे थो कंहिंजे दिलि में अल्लाह ताला जे मोहबत ऐं महबत जो नूर अची वञे उहो दीनदार बणिजी वञे ऐं ॿियो अर्ज़ु हलंदे कयां त ॾाढी मुंहिंजे सुहिणे नबी जी सुन्नत आवाज़ नबी जी सुन्नत आहे कहिड़ी ॻाल्हि आयो सुबुह जो थी खनोसि था
वधी त काने का त मैदान कयोस हां अल्लाह जा मान लो अल्लाह जी ज़ात बरकात हबीब जी सुन्नत पे अमल कयो साईं त औफिरुल्लाह वाफ शवारिब ॾाढियूं रखो शह पर कटियो तूं चए थो त न ॾाढियूं मैदान शह पर वॾा अल्लाह तौफीक जी सुन्नत मुझे प्यारे हबीब जी ॾाढी औफिरुल्लाह वाफ शवारिब अहिड़ियूं कई रिवायतूं आहिनि उलमा लिखनि था इफ़ाउल लिहयत वाजिबुन ॾाढी रखणु वाजिब आहे फर्ज़ जे क़रीब आहे जेको नथो रखे उहो क़यामत ते ॾिहारे पशेमान थींदो रहंदो अल्लाह ताला शल पनाह ॾाढी रखो निमाज़ जी पाबंदी कयो ऐं मथे ते पटको ॿधो जो था त यार मसा चवनि त ही चरियो आहे ही चवंदा त कशीम आहे ही बेकार नन ही सुन्नत रसूल आहे ही मदनी आकारी सुन्नत आहे हदीस पाक में आयो आहे इन अल्लाह व मलाइकतहु युसल्लून अला अस्हाबिल अमाइम इहियाल उलूम वटि पाण मौजूद आहे उन में हदीस इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैहि आंदी आहे त अल्लाह जा मलाइक विस्तारनि वारनि ते रहमतूं मोकिलिया अमा सब अल्हम्दुलिल्लाह घणो करे मथो घारो इहे छो थी था वञो हिते वारनि सां तव्हां रीस न कयो ही ॼाणनि हिन जो मुआमिलो ॼाणे तव्हां ग़रीब पुछंदो त मार खाईंदो तव्हां शुक्र करे अल्लाह ताला जे महबूब जे मुल्क में रहण खे नेमत ॼाणे सही त नबी जी सुन्नत ते अमल कयो महबूबनि जी दिस्तार सुन्नत आहे दिस्तार मथे ते हुजे ॾाढी सुन्नत आहे ॾाढी मुंहं ते हुजे पली दुनिया खिले चयो चवे बेकार चवे दिगिल चवे किबरी चवे फलाणो चवे चवंदा रहनि तव्हां अल्लाह जे हबीब खे राज़ी सलाह ॾेई करो अल्लाह وأهل بيته وبارك وسلم عليه صلاة وبركاته اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آله وأصحابه وبارك وسلم عليه नमाज़ सां प्यार दाढ़ी सां प्यार सुन्नत रसूल सां प्यार क़ुरान पाक जी तिलावत सां प्यार ऐं अहम शइ आहे जो इंसान पंहिंजे दिलि में अल्लाह जे हबीब जी मोहब्बत खणी रखे साईं को मां वियुसि हज़रत मूसा खां अॻिते लंघियुसि इहे कई मंज़र ॾिसंदे बैतुल मुक़द्दस में जो वञा 1.25 लख नबी सगोरा मौजूदु हुआ सोचो त हे नबी सगोरा पंहिंजे मज़ारनि खां आया आख़िर कहिड़ी अहम ॻाल्हि हुई तव्हां हिते हिन मुल्क जो बादशाह मस्जिद में अचे त हिते यार माण्हू के ग़रीब वेंदा के न वेंदा क़बर वारो को निकिरी वेंदो न दादा ॻाल्हि सही मज़ार मां को निकिरी वेंदो न अल्लाह जे ज़ात हबीब जे शान तां कुर्बान वञा सब नबी सगोरा बैतुल मुक़द्दस में मौजूद हुया हबीब करीम जी ज़ात सी फरमा ध्यान जेनो दे पाता मरहबा थिया हबीब जी ज़ात माठ करे वेही रहा जल्दबाज़ी न कयो अॻियां जे मुसल्ले ते बीही रहनि जिब्रील अमीन अर्ज़ कयो तक़द्दम सल्ल बिल अंबिया महबूब अॻियां थी बीह नबीअनि खे निमाज़ पढ़ा अब जे 500 आलम हुजनि उते जेकॾहिं सभई हिकिड़े जॻह तूं निमाज़ पढ़ा त सभु यार वॾो को दरवेश आहे अल्लाह जो बानू आहे जो सभु आलम पुठियों ई अॻियां बीठो आहे 5 माण्हू जिते चङा बीहंदा हिकिड़े अॻवान कंदा त अहमियत मिलंदी आहे पर 1.25 लख नबी हुजनि उहे चवनि त सोहरा तूं अॻियां थी असां पुठियां बीहूं जिब्रील थे तूं अॻियां थी ॿिया पुठियां बीहनि ॿुधा छा शान मुंहिंजे हबीब इन जे करे अल्लाह जे बानी बयान फरमायो त मरातिब में सभों से बढ़ के हजरत मुस्तफा ठहरे रसूले हक नबी हक इमामुल अंबिया ठहरे अल्लाह जो हबीब नबी जो इमाम छो असीं बिहूं था हिते कई मस्जिदूं आहिनि हर हिकु चवंदो ख़ल्फ़ हाज़ल इमाम हिन इमाम जे पुठियां हिन इमाम जे पुठियां हिन इमाम जे पुठियां पर वाह मुंहिंजा महबूब जो अॼु नबीअ था चवनि त पुछे हिन इमाम जी सरकार निमाज़ पढ़ाई आहे निमाज़ खां पोइ हाणे तकरीरूं हलियूं हज़रत आदम अलैहिस्सलाम पंहिंजूं ॻाल्हियूं बयान कयूं त मां उहो आदम आहियां जंहिंखे अल्लाह ताला पंहिंजे कुदरत सां मिटी मां पैदा फरमायो जंहिंखे अल्लाह ताला मलाइकनि खां सजदो करायो जंहिंमें अल्लाह ताला पंहिंजो कुदरती रूह फूकियो जंहिंखे अल्लाह ताला बीबी हवा पासे मां पैदा करे ॾिनी जंहिंखे अल्लाह ताला जन्नत में रहायो जंहिंजी तौबा अल्लाह ताला क़बूल फरमाई जंहिंखे अल्लाह ताला इंसाननि जे बाबे हुजण शरफ़ अता कयो वरी हज़रत नूह अलैहिस्सलाम चयो त मां उहो नबी आहियां जंहिंजे ॿेड़ीअ खे अल्लाह ताला तारियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो जी मां उहो नबी आहियां जंहिंखे अल्लाह ताला ॻाल्हाइण जो शरफ़ ॾिनो हज़रत ईसा चयो मां उहो नबी आहियां जंहिंजे हथ ते अल्लाह ताला मोलनि खे जेरो कयो हज़रत इस्माइल चयो मां उहो नबी आहियां जंहिंजे ॾिचे तो अल्लाह ताला काके खे तारियो इब्राहिम अलैहिस्सलाम मां उहो नबी आहियां जंहिंखे अल्लाह ताला बाह खे बाग़ बनायो हर नबी सां सगोरे पंहिंजी ॻाल्हि बयान कई यूसुफ सोने फरमात मां उहो नबी आहियां जंहिंखे अल्लाह हेॾो हुस्न अता फरमायो आहे हज़रत दाऊद फरमात मां उहो नबी आहियां जंहिंखे अल्लाह ताला मिठो आवाज़ ॾिनो जो मां रब जो पैगाम पढ़ा त जबल सुभान अल्लाह कंदा हुआ पखी टोला करे बीहंदा हुआ दरिया बदर बीही वेंदा हर नबी पंहिंजो शान बयान कयो हाणे सभिनी जो दीदो हुयो सुहिणे मुहम्मद जे दीदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम नबी साईं उथिया ख़िताब करण जे लाइ पाण छा था फरमाइनि सुभान अल्लाह
अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अरसलनी रहमतल लिल आलमीन काफतल लिन्नास बशीरन व नज़ीरा। हबीबन पंहिंजी तक़रीर शुरू कई आहे त रब जो हम्द थो कयां जंहिं मूंखे सभिनी जहान जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे। साईं जो पंहिंजी खिताब शुरू कयो आहे। कुझु टाइम खां पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाया त नबी हो असां सभिनी खे मञणो पवंदो त ही सोनो सभिनी जो सरताज सभई जमायती मुस्तफ़ा इमाम। हाणे हिते ॿियो हिकिड़ो थोरो मसालो अर्ज़ु करे पोइ अॻिते हलां। असां अहले सुन्नत वल जमायत जो ईमान ऐं अक़ीदो कहिड़ो आहे त हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु सभिनी असहाबन खां भलो आहे। असहाबन में अबू बकर सिद्दीक़ जो पहिरियों नंबर आहे। नबी साईं जी हदीस आहे पाण फरमाए त मा तलअत शम्सुन वला गरबत अला अहदिन अफदल मिन अबी बकरिन इल्ला नबिय्यीन वल मुरसलीन। नबीअ ऐं मुरसलनि खां सवाइ ॿियो को दुनिया ते माण्हू आहे ई कोन को जंहिंते सिज लथो या उभरियो हुजे जेको अबू बकर खां भलो हुजे। हीअ असांजो इत्तिफ़ाक़ी इज्तिमाई अक़ीदो आहे सुन्नत जमाअत जो। उन जहिड़ा कई दलील आहिनि। हिकिड़ो दलील इहो बि आहे नबी साईं जन मेराज जी राति बैतुल मुक़द्दस में पहुता। सभु नबी पुछा बीठा हुज़ूर खे इमाम छो कयो आहे जो हुज़ूर सभिनी खां भलो आहे। ॻाल्हि हुज़ूर सभिनी खां निंड थी अचे साईं खे साईं मां ॾिसां थो घोट खे लाव ॾींदा आहिनि चाहे इहे टुॿे जो ठकाव सलाह बि करो वरी शौक़ मोहब्बत नबी जन बैतुल मुक़द्दस में पहुतो। 1.25 लाख नबी पुछा था हुज़ूर सोनो इमाम छो छाजे करे जो नबी साईं सभिनी खां भलो आहे। नबी साईं सभिनी खां भलो आहे अफ़ज़ल आला आहे। अहिड़ी तरह हुज़ूर सोने सभिनी सहाबनि जे हूंदे अबू बकर सिद्दीक़ खे इमाम बनायो। जे नबी साईं नबीअ जो इमाम आहे त नबीअनि खां भलो आहे। अबू बकर सिद्दीक़ सहाबनि जो इमाम आहे सभिनी सहाबनि खां भलो आहे। इन जे करे हज़रत अली सोने खां पुछूं त साईं तव्हां अबू बकर सिद्दीक़ खे कीअं पंहिंजो अॻुवान तस्लीम कयो। पाण फरमाई मर रदियहु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल दीनना रदीना अल दुनियाना। जंहिंखे नबी सोने असांजे दीन जो अॻुवान कयो उहो असांजो दुनिया जो अॻुवान। मुंहिंजा सॼण साईं हबीबन करीम जी ज़ात इमामत कराई आहे। सभु नबी सगुरा पुठियां हुया। साईं निमाज़ पढ़ाए उन खां पोइ आसमाननि ते हलिया। पहिरीं आसमान जिब्रील दरवाज़ो खड़कायो। मलाइका पुछो मन केरु आहीं चई मां जिब्रील आहियां। हाणे जिब्रील मलाइकनि जो सरदार आहे। ॻाल्हि छा आहे मलाइकनि जो जॾहिं चई त मां जिब्रील आहियां त मलाइक सॻोरे दर न खोलियो। असां वटि क़ौमी सरदार ईंदो त ॾेढ मेर ते निवड़ासीं बाबो मुंहिंजो वेंदासीं हटी ॾींदा। अरे हवे न भली ज़ानी हुजे शराबी हुजे चोर हुजे धारेल हुजे थोरू हुजे वेंदासीं बाबो मुंहिंजे मथां मुंहिंजो हाणे अलाह जा बानड़ो जिब्रील मलाइक जो सरदार जॾहिं दर खड़काई त मन केरु जिब्रील त दर खोले हा न खोली गॾु केरु थी मूंसां गॾु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी जो नालो जो वरितई त मलाइक दर खोलियो आहे त बेहाज़ा उमिरि त उहो जिब्रील मूंखे अमरी इहो थियल आहे त महबूब खां तव्हां ॿिए ही दरवाज़ो न खोलिजो। नबी सोने मथां कदम रखियो। फरमायो त पहिरें आसमान मां जो कदम रखियो त आदम अलैहिस्सलाम वेठो आहे। सॼे पासे निहारे ख़ुशि थो थिए खॿे पासे निहारे रोए थो। जिब्रील अर्ज़ु त केबला साईं सॼे पासे जा सालिह बचड़ा आहिनि उन्हनि खे ॾिसी ख़ुशि थो थिए। खॿे पासे बदकार आहिनि उन्हनि खे ॾिसी रोई रहे। मुस्लमान असां वाज सुधरियासीं जो अबे खे रुआरियूं। असां बुछड़ा मल कयूं बुरा मल कयूं बेहयायूं कयूं। असांजे दिलि में अलाह जो ख़ौफ़ न हुजे सुहिणे नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे इताअत ऐं इत्तिबा ते तवज्जो न हुजे त केॾी न हीअ बुराई आहे। अल्लाह जे प्यारे हबीब फरमायो मां आदम अलैहिस्सलाम अस्सलाम अलैकुम चयो आहे वन वालेकुम सलाम कई आहे मरहबा कई आहे। हाणे जो अॻिते हलिया खसास कुबरा में इमाम सुयूती लिखियो त कई मंज़र पहिरीं आसमान ते नज़र आया। साईं फरमायो मां थोरो अॻिते हलां ॾिसां त हिते क़ौम आहे जंहिंजे अॻियां भला खाधा रखिया आहिनि सुठा ताम रखिया आहिनि मिठियूं शयूं रखियूं आहिनि ख़ुशबूदार मेवा रखिया आहिनि पर उन्हनि खे छॾे कुते वांगुरु ढूंढ खे चकर पिया आहिनि। ढूंढ खे छिक छिका वठां लॻला पुछा त जिब्रील मन हाला ही केरु आहिनि? जेके बिलाही ज़ानी आहिनि जिन खे अलाह पंहिंजा नग ॾींदो आहे
जिनखे अल्लाह पंहिंजो नेक साल औरतूं ॾींदो आहे, घर वारियूं ॾींदो आहे, उहे हलाल खाधे मिसाल आहिनि, उन्हनि खे छॾे वञी ज़िना था कनि, वञी मुर्दार में रूढ में चक था हणनि, ही उन्हनि जो मिसाल। मुस्लमानो, अल्लाह खे पनाह में रखे, 1000 भेरा पनाह में रखे, करोड़ भेरा पनाह में रखे। ज़िना खां अल्लाह ताला बचाए। एॾो वॾो गुनाह आहे, एॾी बुराई आहे जंहिंजी हद ई नाहे। हदीस में आयो, साईं फरमायो त 3 शख़्स जॾहिं कमु कंदा त ईमान निकिरी परे वञी बीहंदो त केतिरा कहिड़ा ला यसरिक़ु हीन यसरिक़ु वहुव मुमिन। जॾहिं चोर चोरी कंदो आहे त हुनजो ईमान निकिरी परे वञी बीहंदो आहे। जे चोरी कंदे मरे त बेईमान थी मरे। ॿियो शारिबुल ख़मर ला यशरबुल ख़मर हीन यशरबु वहुव मुमिन। जॾहिं शराबी शराब पीअंदो आहे त उन शराब जे टाइम ते बि हुनजो ईमान निकिरी परे वञी बीहंदो आहे। जेकॾहिं शराब कंदे मरे त बेईमान थी मरे। हाणे शराब जो वॾी ॻाल्हि, तव्हां वरी सिगरेट खे छिकींदा आहियो जाम। ऐं उचो सिगरेट आहे, ही फलाणे लाइ थो मोकिलियां, पाण बि थो छिकियां। एॾो त बेहया मुस्लमान बनियो आहे। अल्लाह पनाह में रखे। फूक ॾींदो वात मां तूं निकिरंदुसि, जन जहन्नम वारनि जे वात मां क़यामत जे ॾियारे बाहि निकिरंदी। ही उन्हनि सां तशबीह पियो रखे। साईं इहो मना हुआ, शरीयत में सख़्त गुनाह हुआ। हींअर त अलहमदुलिल्लाह हिते बि किताब निकिता आहिनि, अतदखील हराम, ही हराम आहे, मना हुआ। हिन में केतिरो पैसो सड़े थो। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू 100 रियाल जे नोट खे ॿीणो करे, साईं मौलाना सिद्दीक़ साहिब उनखे तीली लॻाए, छा चवंदो चरियो आहे, हिन छितो थियो आहे। 100 रियाल खे तीली, पर इहो सोचियो था जेको हिन तीलीअ में 1000 रियाल थो वञे ॿी पुठियां, इन जहिड़ो को ॿियो बेवकूफ़ आहे। लिखिबा मुदिरन लिसिहत, सिहत लाइ दुश्मन आहे, बीमारी लाइ दुश्मन आहे, नुक़सान आहे, तव्हांजी तंदुरुस्ती लाइ दुश्मन आहे। इहो नथा सोचो त असीं छा था कयूं, छा था पियूं, कहिड़े खां वञा मिल्कियत। क़ुरान पाक जी आयत आहे, इन्नल मुबस्सिरीन कानू इख़वान शयातीन। अजाए ख़त करण वारा शैतान जा भाइर आहिनि। तूं ॿुधा त कहिड़ो रस्तो वरितो। हिकिड़ो वाक़ियो हिकिड़े बुज़ुर्ग जो ॿुधायल आहे, हदीस पाक जी रिवायत न, हिकु बुज़ुर्ग जो वाक़ियो आहे। उनजो बयानु आहे त उनखे हिकिड़े नाबीन खे चयो त साईं मूंखे वज़ीफ़ो दस्त मां सॼो छा अंधे हिकिड़े चयो मूंखे वज़ीफ़ो दस्त मां सॼो छा। हाणे हिन सचान माण्हू छा रचा, जेॾा तुंहिंजा वज़ीफ़ो इहो आहे त वरी मुंहिंजे सुहिणे नबी ते सलात पढ़। सलात जहिड़ी वॾी शइ आहे ई कान। हिन बिस्मिल्लाह करे सलात शुरू कई, लख सलात जो कढई नाबीन माण्हू। साईं मौलवी साहिबु अञा मुंहिंजी अखि रोशन न थी। अदा ॿियो लख वञी कढ, वरी ॿियो लख कढई, टियों लख कढई, अञा अखि रोशन न थी आहे। जी बाबा सलात जो हिसाब न करे पियो, पर हेठि महिरबानी थींदी। जॾहिं हुन वीचारे घणी पढ़ी त राति जो निंड में ॾिसे त अल्लाह जे ज़ात बाबरकात जे प्यारे हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि ज़ात हिन जे घर में आया। नबी सही फरमाईनि था त ओ नाबीन, तो एतिरी सलात पढ़ी आहे, एतिरो दुरूद पढ़ियो आहे जो मूं मुहम्मद जे रहमत जे दरिया खे जोश अची वियो त मां तुंहिंजे घर में कदम घुमायां। अर्ज़ु थो करे साईं मां अव्हां जी ज़ियारत कयां, अव्हां खे वेझो अचां त साईं फरमाए त वेझो न अचो, तुंहिंजे वात मां तमाक जी धप अची अचे जेका महबूब खे न थी वञे, जेका मूं मुस्तफ़ा कड़ी मूंखे न थी वञे। हदीस मां त बसर खाई तकड़ा मस्जिद में न वञो, धप हुजे त, थूम जी धप हुजे त मस्जिद में न वञो, पोइ वात साफ़ हुजे त पोइ वञो, पर जे सिगरेट जी धप हुजे पोइ भले न। बुज़ुर्ग फरमाए थो मां नाबी न फरमाए मां निंड में ॾिठो त नबी से मूंखे फरमायो त तुंहिंजी वात मां तमाक जी बदबू थी अचे, इहा मूंखे पसंदि कान, तंहिंजे मूंखां परे थी बीह। हिनखे ॾुख थियो त जंहिं ॻाल्हि खे मूंखे महू परे करे पोइ मुंहिंजो जीअणो कहिड़ो। उहा हिन जे चिल्म जेका छिकींदो हो, टोपी जेका आई उहा हिन हथोराली ॾेई खणी मथे ते धक हयो त माना मरी वञा त सुठो आहे। हिन जीअण खां धक हई, उनजो रत अखियुनि में पियो, अखियूं रोशन थी वयूं, सॼी उमिरि जे लाइ ॾींहुं छॾे ॾे। अल्लाह ताला तोखे मिल्कियत ॾे, तूं ताक़त जी दवा खा, रब कुवत ॾे, मुजाहिद थी, जिहाद कर, बचड़नि सां रह, सुठो खा, सुठो पा, ख़ुशबू लॻा, अतुर लॻा, जेका सुन्नत मुंहिंजे सुहिणे नबी करीम जी आहे। इन फज़ूल ख़र्चनि में पैसा न विञा, नाजाइज़ मिल्कियत न विञा, मिल्कियत तुंहिंजी आहे, पर भले ख़ुदा ॾाढो। अल्लाह जा माण्हू सुहिणे नबी फरमायो त मां ज़ानिन जो ई हशर ॾिठो, एॾी ज़िना बुरी आहे। हरीफ़ में था चोर चोरी कंदो आहे, ईमान निकिरी परे वञी बीहंदो अथसि। जे चोरी कंदे मरे त बेईमान थी मरे। अहिड़ी तरह इंसानी ज़िना कंदो आहे, ईमान निकिरी परे वञी बीहंदो आहे। जे ज़िना कंदे मरे त बेईमान थी मरे। शराबी शराब पीअंदो आहे, ईमान निकिरी परे वञी बीहंदो आहे। जे शराब पीअंदे मरे त बेईमान थी मरे। सलाह चई पियो नबी साईं जी ज़ात ज़ालिमी हाल खे बयान फरमायो ऐं क़ुर छा थो फरमाए, वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतम वसाअ सबीला। ज़िना कयो त न, पर ज़िना खे वेझाई न वञो। हाणे केॾो ताक़ीद आहे,
ज़िना खे बेजाई न वञो छो त ही बुरी बात आहे, ख़राब रस्तो आहे, ही तबाह करण वारो आहे। अल्लाह असां तव्हांजे अखियुनि में हया पैदा करे आमीन चओ, लॼ पैदा करे आमीन चओ, शर्म पैदा करे आमीन चओ। अरे पंहिंजे न गॾे केरु निहारे त सादासीं अलाही मुसलमान परावे न्यारियूं तकी नहीं, परावा बच्चा तकी नहीं, खुदा जे कहर खां नथो डरी। अल्लाह जी ज़ात बेपरवाह आहे। हिकिड़े किताब में मूं ॾिठो हिकिड़ी बादशाह हिकिड़ी औरत खे घुरायो, कुरारी औरत खे। उन खे चई अम्मा हे मुंहिंजी नौजवान न्याणी आहे, हिन सां गॾिजी वञी शहर घुमाए थी। नौजवान न्याणी सां कुरारी औरत गॾिजी वई, शहर घुमी जॾहिं मोटी आया तॾहिं पुछेसि तो अम्मा ॾे ख़बर मुंहिंजी न्याणी ॾे माण्हुनि निहारियो, मुंहिंजी न्याणी खे मां ॾिठो थी या न? कुरारी चए थी बादशाह सलामत तोसां कूड़ न हण सची ॻाल्हि ही आहे, जॾहिं तुंहिंजी न्याणी ॿाहिरि निकिती त माण्हुनि कंध हेठि खणी कया, सभु को लॼ खां न पियो निहारे त बादशाह जी न्याणी आहे इन ॾे छो निहारियो। हिकु ॻाल्हि ते रासी हिकु नौजवान भॼंदो आयो जंहिं देवी कान कई तुंहिंजे न्याणी खे भाकुर पाए चुनी ॾेई हलियो। बादशाह रोई ॾिनो, पुलिस न मोकिली त उन नौजवान खे वठी अचो, रोई ॾिनई। पुछेसि थी कुरारी साईं छो थो रोई? जे रोआं थो अम्मा मूंखां बि सॼी उमिरि में हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि थी, उनजी सज़ा मूंखे रब ॾिनी। बराबरि नगन तकन खां पनाह में रह, अल्लाह खां पनाह घुर, अल्लाह ताला खां बचा घुर। रब बेनियाज़ आहे, बेपरवाह आहे, ॿियनि खे त कहिड़ी मथां ॻाल्हि गिचे नहीं पइजी। اللهم صل على سيدنا محمد وعلى آله وبارك وسلم عليه تسليما। शर्म वारी दीद हुजे। हज़रत शाह भट्टाई रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो वठो वञ जे वाट कंध में फेर जेके ॾही, मैं तो वठो वञ जे वाट कंध में फेर जेके ॾही, लोणे फेर लपाट लॻंदी ई लतीफ़ चए। क़ुरान पाक जो तर्जुमो आहे कुल लिल मुमिनीन यग़ुद्दू मिन अबसारहिम। रब तो जे मोमिननि खे चओ त अखियूं बंदि कनि, दीदनि में हया पैदा कनि, परावा न गंदे न निहारनि। साईं फरमाए वरी मां अॻिते हलियो आहियां, ॾिसां थो ॿी हिकिड़ी क़ौम आहे, उन्हनि जी हालत अञा रुख जहिड़ी आहे कि भला कीअं उन्हनि जा पेट वधी घरनि जे ॾाथी ॼा, उन में दर नाग बलाऊं पिया हलनि। पुछां थो जिबरील ही केरु आहिनि कि भला ही व्याज खोर आहिनि, लखनि जा लख बैंकनि में रखो पिया वठनि, पिया वठनि, पिया वठनि। या छा कयूं? पाणे था ॾियनि। अब पाणे जेकॾहिं नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक तोखे सुवर जो गोश्त केरु खणी ॾेखारींदे अबा? अहिड़ी ॻाल्हि आहे, सची ॻाल्हि कर, न सची ॻाल्हि कर, पाणे थो मिले नी पाणे। अल्लाह फरमाए इन्नमल खमर वल मैसिर वल अनसाब वल अज़लाम रिजसुम मिन अमल शैतान फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ्लिहून। सुवर हराम आहे त पोइ उन हराम खां बची थो। व्याज लाइ छा थो फरमाए त जेकॾहिं व्याज खोर व्याज न छॾींदे त मूं ख़ुदा सां लड़ाई लाइ तयार। फज़नू बिहर्ब मिन अल्लाह व रसूलिही। हिकु रिवायत में आयो आहे जेका तफ़सीर इब्न कसीर इन आयत जे हेठां आंदी आहे। मां किताब जो नालो ॿुधाए छॾियां, मके मदीने में मिले थो, खोले ॾिसजां। मथां के मौली साहब पंहिंजे हथ जी हणी वियो। तफ़सीर इब्न कसीर में हदीस आहे, नबी साईं फरमाईंदा था त व्याज खाइण जा 70 क़िस्मनि जा गुनाह आहिनि। उन में घटि गुनाह इहो आहे नऊज़ बिल्लाह ॼण पंहिंजे जीजल माउ सां निकाह। ये पैसा तुझे कहिड़े कम जा, ये व्याज मिल्कत तुझे कहिड़े कम जी? मरंदे लतूं ॾेई पूरे ॾेई पुट मथां खग ॾेई बि कोन जेरो आहे, मरी वियो, छा थियो छा न थियो। गाननि खे त जेरे ई नंढा था हणनि, जेरे ई लच्छूं था हणनि, जेरे ई कुटियूं था था। इन जे करे हराम खां परे रह, अल्लाह जे सुहिणे नबी जे हुकमनि में हल त अल्लाह तुंहिंजा ॿई जहान सुठा कंदो। ऐं जो वरी मां अॻिते वियो हां, ॾिसां थो ॿी हिकिड़ी क़ौम आहे, अल्लाह जी ज़ात आहे बरकाशल पनाह में रखे। हेठो चप पेरनि में आहे, मथो चप न कॾहिं वरी आयो आहे, ज़बान निकिरी पई आहे, कुते वांगुरु सहकी रहियो आहे। जिबरील ही केरु कि भला ही गिला करण वारा आहिनि। हिकु ॿिए मुस्लमान गिला कयूं फलाण हीअं हरू भरू कचहरी वेठा हूंदासीं, हू हीअं हू हीअं हू हीअं। अल्लाह पनाह में रखे। गिला तमामु सख़्तु गुनाह आहे, सख़्तु ॾोह आहे। क़ुरान फरमाए थो गिला ईअं आहे ॼण पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त पटे पियो खाए। भाई केरु पसंदि कंदो ॻाल्हायो? न त गिला इन खां वधीक बुरी आहे, गिला खे पसंदि न कर। वरी अॻिते ॻाल्हि हाणे वरी मां अॻिते वञा, ॾिसां ॿी हिकिड़ी क़ौम आहे, अल्लाह जी ज़ात आहे बरकाशल पनाह में रखे। उन जी हालत अजीब आहे, मथे खां पथर रखियो आहे, ॿियो पथर मराए हथ में आहे, निराह ते हणे थो मथो ज़रा ज़रा थी थो वञे, वरी कुदरत सां ठही थो वञे, वरी हणे थो ज़रा ज़रा थी थो वञे। अहिड़ियूं त ज़रियूं थो करे जॾहिं हद ई कान्हे का माफ़ी नथी मिले। जिबरील ही केरु? कंहिंखे भला ही बेनिमाज़ी बच्चे खे विहारण ॾे सुतो पियो आहे, अल्लाह जे निमाज़ लाइ नथो थिए, रब जे दरबार में सजदो नथो करे, दोस्तनि जे सॾ ते वञे, मित्र जे सॾ ते वञे, बरादर जे सॾ ते वञे, पुट जे सॾ ते वञे, न्याणी जे सॾ ते वञे, पीछे में सुतल ॿार ते अब्बा त हुनखे जी जी चवे, पर रब जो सर ते हया अल सलात उन ते नथो। छा जवाब ॾियण जा सॼण? कहिड़ी ॻाल्हि अल्लाह जे बारगाह में चवंदी त मां छो न आयसि, मूं छो न निमाज़ पढ़ी?
है जिब्रील है बेनमाजी सजा किबला हाओ केसी दी क़यामत सजा हल हमें वरी मां अॻिते वियो हां ॾिसां थो ॿी हिकिड़ी क़ौम आहे जंहिंजे पेटनि में जहन्नम जा टांडा था विझनि जिब्रील ही के किबला जेके यतीम जो माल खाईंदा आहिनि कुरान तो ॿुधाए इन्नल लज़ीना याकुलून अमवालल यतामा ज़ुल्मन इन्नमा याकुलून फी बुतूनिहिम नारा व सयस्लौन सईरा जेके यतीम जो माल था खाइनि उहे पंहिंजे पेट में जहन्नम जी बाहि था खाइनि ऐं जल्दी जल्दी जहन्नम में वेंदा अहिड़ी तरह मुंहिंजा सॼणा साईं नबी साईं कई मंज़र ॾिठा हमें त वरी मां अॻिते वियो हा ॾिसां थो सुभान अल्लाह हिकु अजीब क़ौम आहे उन महिल ॿिज छटी निकिता उन महिल पोख तयार आहे उन महिल अन्न जी बोरियूं भरिजी वियूं खणो था वञनि ही केरु जेके सखी आहिनि ये केरु न ॻाल्हायो हे सखी आहिनि जेके अल्लाह जे नाले ते ख़ैर ॾींदा अल्हम्दुलिल्लाह मिस्कीन जो ख़ैर कयो क़ुरान पाक जी महफ़िल थी असां तव्हां चार गॾु थियासीं हूअं त कई माण्हू ख़त पियो करे पर केॾी न बरकत आहे केॾी न रहमत आहे केॾी न अल्लाह जी इनायत आहे जेके खीर में खंडु पइजी वञे त मज़ो करे खीर में खंडु पइजी वञे त मज़ो करे अहिड़ी तरह ख़ैर में क़ुरान पाक हुजे सोहे नबी जो शान हुजे हदीस हुजे दीन जी ॻाल्हि हुजे त केॾी न अल्लाह जी भला त ज़ाहिर में ही मजलिस मुस्ताफ़ा जी नज़र में त अहमियत कोन थियूं रखनि पर साईं फरमाइनि था त जेकर का बि क़ौम किथे गॾु थी अल्लाह जो क़ुरान पढ़ंदा आहिनि क़ुरान ॿुधंदा आहिनि त मलाइक लही उन जी मजलिस मथां अचे टोलनि जा टोला ठाहे आसमान सां लॻंदा आहिनि जेके हुते आया सभई जा नाला नोट कंदा मुंहिंजा मौला ही वेठा आहिनि तुंहिंजी तस्बीह तहलील ज़िक्र तिलावत पई हले रब चवंदो मलाइको शायदि थियो मां सभिनी खे बख़्शे छॾियो सुहिणियूं महफ़िलूं हल सुहिणियूं मजलिसूं हल अहिड़नि महफ़िलनि में हर भर ब्रेक न पाण में वेही अहिड़ियूं महफ़िलूं कयो अहिड़ियूं मजलिसूं कयो जंहिंमें अल्लाह अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि हले क़ुरान पाक जी ॻाल्हि हले दीन जी ॻाल्हि हले अल्लाह जी ज़ात बाबरकात नियत ते नज़र हूंदी आहे माण्हू चई न ॿुधाईंदो आहे अमां जे पैसे जी बुख न आहे ख़ुदा जी ज़ात बाबरकात क़ुरान जी महफ़िल में सुकून ईंदो आहे ऐं दिलि चवंदी आहे त रब करे इहे घड़ियूं बि क़ुरान पढ़ण में कयो सलाह श्री करो अहल बेटी मुबारक मसलन वरी शौक़ मोहब्बत